बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम मेहरान क्लिनिक। आऊं या डॉक्टर फारूक टालपुर। प्रोग्राम जी शुरूआति लाखीन लतीफ़ जे इन अमर सेठ सां कंदासीं त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, अॼोको असांजो हीउ प्रोग्राम जेको असां हिन ख़मीस ते करे रहिया आहियूं, इहो शायदि रमज़ान खां अचण खां पहिरीं जो ही शायदि आख़िरी प्रोग्राम आहे। ईंदड़ अरबा या ख़मीस ते इंशाअल्लाह रमज़ान जी आमद हूंदी ऐं रमज़ान जो भलारो महीनो शुरू थी वेंदो। रमज़ान जे भलारे महीने में असांजो हीउ जेको प्रोग्राम आहे उहो पूरो महीनो असां छुटी कंदासीं ऐं हिन ई टाइम ते तव्हां असांजे जेके रमज़ान जा शेड्यूल्ड प्रोग्राम आहिनि उन्हनि खे ॾिसी सघंदो। अॼोके प्रोग्राम में इन हवाले सां असां इहो तय कयो आहे त छाकाणि त रमज़ान जी आमद आहे ऐं हीउ भलारो महीनो असांजे लाइ हिकिड़ी नेमत खां घटि न आहे ऐं हिन महीने में अलाह साईं असांजे गुनाहनि जी, असांजे कोताहियुनि जी असांखे माफ़ी अता फ़रमाईंदो आहे। इबादत करण जो हिकिड़ो मौक़ो असांखे फ़राहम कंदो आहे। रोज़ा जंहिंजे लाइ अलाह ताला क़ुर शरीफ़ में फ़रमायो आहे त तव्हांजे लाइ हीउ महीनो जेको आहे सो नेकिन जो महीनो आहे, भलारो महीनो आहे, तव्हांजे गुनाहनि, तव्हांजी कोताहियुनि जी बख़्शिश जो महीनो आहे ऐं हिन ई महीने में तव्हां जेतिरो थी सघे थो ओतिरो अलाह जे तरफ़ राग़िब थी सघो था ऐं जेकी नेमतूं अलाह जे तरफ़ां आहिनि उन्हनि खे हासिलु करे सघो था। सो इन हवाले सां त हिन महीने में छाकाणि त असांखे अलाह ताला रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि त असांखे रोज़ा रखणा आहिनि ऐं असां इहो ॾिसंदासीं त उहे असांजी सोसाइटी में या असांजे मुआशरे जा माण्हू जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार आहिनि, मिसाल हाइपरटेंशन या हाई ब्लड प्रेशर, कार्डियक या दिलि जी बीमारियुनि जो को मसइलो आहे, बाईपास जंहिंजो थियल आहे, डायबिटीज़ जो शिकार आहिनि, जेके लिवर जी कंहिं बीमारी जो शिकार आहिनि, रीनल को प्रॉब्लम आहे उन्हनि खे, त उहे कहिड़े तरीक़े सां हिन महीने खे सेलिब्रेट करे सघनि था, हिन महीने में इबादतूं करे सघनि था, हिन महीने जी सआदतुनि खे हासिलु करे सघनि था ऐं उहो सआदतूं हासिलु करण जे लाइ ज़ाहिर आहे त अलाह जे तरफ़ां जेके ही फ़राइज़ शामिलु थियल आहिनि उन्हनि खे पूरो करिणो आहे। सो कोशिशि असां इहा कई आहे त उहे मरीज़ जेके दिलि जी बीमारियुनि जो शिकार आहिनि या ख़ासि तौर ते डायबिटीज़ या शुगर जी बीमारियुनि जो शिकार आहिनि, उन्हनि खे हिन महीने खे कहिड़े तरीक़े सां सेलिब्रेट करिणो आहे। उहे जेकॾहिं रोज़ा रखनि था त उन्हनि जे रोज़े रखण में उन्हनि खे कहिड़े जेके बचाव जा उपाउ आहिनि उहे वठण जी ज़रूरत आहे, कहिड़े क़िस्म जे लाइ जेके हू पंहिंजी दवाउनि जो शेड्यूल आहे उनखे चेंज करे सघनि था ऐं रोज़ो रखी सघनि था। अॼोके प्रोग्राम में इन हवाले सां गुफ़्तगू करण लाइ मुंहिंजे प्रोग्राम में ॿ महिमान शख़्सियतूं आहिनि। हिकिड़ा कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट आहिनि ऐं हिकिड़ा एंडोक्राइनोलॉजी जा असिस्टेंट प्रोफेसर आहिनि ऐं डायबिटीज़ ते हिन हैदराबाद शहर में महारत रखनि था। कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट आहिनि असांजा रिसेंटली बिलावल मेडिकल कॉलेज मां रिटायर एज़ एसोसिएट प्रोफेसर रिटायर थियल आहिनि साईं असांजा एसोसिएट प्रोफेसर डॉक्टर गुल हसन बरोही साहब। अस्सलाम वालेकुम साईं। उन्हनि सां गॾु तशरीफ़ रखनि था असांजा असिस्टेंट प्रोफेसर एंडोक्राइनोलॉजी लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो ऐं कंसल्टेंट डायबिटोलॉजिस्ट डॉक्टर सलीम खान। अस्सलाम वालेकुम सलीम। ठीक ठाक हैं आप? चूँकि ये हमारा प्रोग्राम रमज़ान की आमद से पहले का एक आखिरी प्रोग्राम है, रमज़ान में प्रोग्राम शायद ना कर सकेंगे और उसकी वजह ये होगी कि हम अपने जो ये टाइम है उसमें वो हमारा अफ्तार का टाइम होगा और अफ्तार की जो ट्रांसमिशन है वो हम नशर करेंगे। तो इस हवाले से मैंने ये कोशिश की है कि हम अपने जो व्यूअर्स हैं हमारे डॉक्टर गुल हसन उन्हनि जे हवाले सां त जेके दिलि जी बीमारियुनि जा या हाइपरटेंशन या डायबिटीज़ जो शिकार आहिनि उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां पंहिंजे हिन शेड्यूल खे, रमज़ान जे शेड्यूल खे चेंज करण जी ज़रूरत आहे ताकि हू हिन महीने जी इबादतुनि खे बि हासिलु करे सघनि ऐं अलाह जे तरफ़ां जेके सआदतूं ऐं नेमतूं आहिनि उन्हनि खे बि हासिलु करे सघनि। सभिनी खां पहिरीं त तव्हांखे इहो ई तव्हांजे लाइ सुवालु आहे त
जेके हाइपरटेंसिव जा मरीज़ आहिनि या दिलि जी बीमारियुनि जो शिकार आहिनि या जिन खे स्टेंट या बाईपास थियल आहे त उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां हिन सॼे रमज़ान खे शेड्यूल करे रोज़ा बि रखणा आहिनि जिन में उन्हनि खे को प्रॉब्लम बि न थिए ऐं हू ही इबादतूं करे सघनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। हिन चैनल जे थ्रू असां जेको आहे न अवामी नास की गुज़ारिश कंदासूं त असां वटि हिकिड़ो अजीब कंसेप्ट आहे त माण्हू हिकिड़ो माना हिकिड़ो गैर लाजिक जेको जवाज़ हूंदा दादा मूंखे दिलि जी तकलीफ़ आहे हिन करे रोज़ा मूंखे माफ़ आहिनि, ब्लड प्रेशर आहे हिन करे रोज़ा माफ़ आहिनि, शुगर आहे हिन करे रोज़ा माफ़ आहिनि, इहो बिल्कुलु ग़लति कंसेप्ट आहे। ऐं हिकिड़ी तव्हांखे बहितरीनु शइ ॿुधायां त रोज़ो जेको आहे न बहितरीनु इलाजु आहे दिलि जी बीमारियुनि जो, ब्लड प्रेशर जो ऐं शुगर जो। ज़बरदस्त, वाह। तो इन करे हिन महीने में ख़ासि करे डॉक्टर साहब वेठा आहिनि सलीम जान इन खे शइ खे जेको आहे न एड कंदा त असां वटि माना स्टेजिस आहिनि ऐं कुझु जेके डायबिटीज़ जा जेके आहिनि स्टेजिस ठहियल आहिनि, ग्रीन, येलो एंड रेड लाइन जेके न जंहिंखे डार्क सर ईंदा आहिनि। तो मक़सदु चवण जो आहे त उन ज़ून में असां वटि वरी क्लासिफिकेशन सां नया क्लासिफिकेशन सां चवंदा आहियूं त उहे मरीज़ असां वटि ख़ासि करे दिलि जा मरीज़ या उहे हाइपरटेंसिव जेके कंट्रोल नथा थियनि, जिन खे मजबूरन असां पेशाब वधाइण जी दवा ॾींदा आहियूं जंहिंखे डायलिसिस चवंदा आहियूं, उहे माण्हू थोरो एहतियात कनि। अञा जेकॾहिं ज़रूरत आहे उन दवा जी वठण जी उहे सहरी वक़्तु वठी सघनि था, छो त सहरी खां तक़रीबन माण्हू राति जो जाॻंदो आहे, अगरि हिकु ॿ दफ़ो पेशाब जो ख़्यालु थिए उहो मेंटेन करे वठंदा। त अहिड़े हिसाब सां जेकॾहिं तमामु ज़रूरी आहे डायलिसिस ॾियणो त सहरी वक़्तु वठी सघनि था ऐं शेड्यूल खे चेंज कंदा। जेका दवा सुबुह वारी वठणी उहा सहरी ते वठनि, जेका राति जी वठणी उहा इफ़्तारी ते वठनि, ठीकु आहे न। अहिड़े हिसाब सां जेके रेड ज़ोन में अचनि था डायबिटीज़ में या इवन असांजो या क्लास 4 में अचनि था, 4 में मीन्स हू IV डायलिसिस ते हूंदा आहिनि, उहे एग्ज़िप्टेड आहिनि, उहे नथा रखी सघनि, उन्हनि खे 2 दफ़ा 3 दफ़ा जेका डायलिसिस करणी पवंदी आहे। ॿी ॻाल्हि उन्हनि हालतुनि में छा हूंदो आहे त हाइपोवॉल्यूमा थींदी आहे। हाणे हाइपोवॉल्यूमा ॾाढी ख़तरनाक हूंदी आहे, शुगर लाइ बि, दिलि जे मरीज़नि लाइ बि ऐं ब्लड प्रेशर लाइ बि। तो इहे मरीज़ जेके बिल्कुलु एंड स्टेज में आहे, रीनल स्टेज जे हिसाब सां हुजनि, दिलि जे हिसाब सां हुजनि या इवन रेड ज़ोन में हुजनि डायबिटीज़ में, उहे माण्हू एग्ज़म्प्टेड आहिनि, उहे नथा रखी सघनि, अल्लाह माफ़ करे, अल्लाह ॾिसे थो। बाक़ी ॿिया मरीज़ जेके बि आहिनि इहो लेम एक्सक्यूज़ आहे त भई मूंखे दिलि जी तकलीफ़ आहे, मूंखे शुगर आहे, मूंखे ब्लड प्रेशर आहे, तो मां रोज़ा नथो रखी सघां, उहे बिल्कुलु रोज़ा रखी सघनि था। पंहिंजे शेड्यूल खे ज़रूरु चेंज कनि, पंहिंजे डॉक्टर साहब सां कंसल्ट कनि, पंहिंजी मेडिसिन खे रीशेड्यूल कनि। तो सिंपल आहे, जेका सुबुह वारी दवा आहे उनखे सहरी ते इफ़्तारी ते वठनि ऐं जेका राति वारी दवा आहे उनखे जेको आहे न सहरी ते वठनि। यानी इहो एक्सक्यूज़ त जेकॾहिं कंहिंजी का बाईपास थियल आहे या स्टेंट पियल आहिनि त उहो लेम एक्सक्यूज़ आहे त भई छाकाणि त मुंहिंजी हिकिड़ी मेजर सर्जरी थियल आहे तंहिंजे करे मूंखे आउं एग्ज़ेम्प्टेड आहियां रमज़ान जे रोज़नि खां, या मूंखे स्टेंट पियल आहिनि तंहिंजे करे मूंखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ दवाऊं वठण जी ज़रूरत थी पए, इन करे मां एग्ज़ेम्प्टेड आहियां रोज़नि खां, इहो हिकिड़ो लेम एक्सक्यूज़ आहे। यानी एज़ अ कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट तव्हां इन ॻाल्हि ते बज़िद आहियो, बल्कि तव्हां इहो सम्झो था त जेको बि बाईपास जो पेशेंट आहे जेको सर्वाइव करे चुको आहे पंहिंजी सर्जरी खां पोइ, उहा भले केतिरी मेजर सर्जरी थी हुजे या उनखे स्टेंट लॻल आहिनि, उहो रोज़ो रखी सघनि था। ॾिसो असां वटि आम माण्हू असांजा जेके चवंदा आहिनि न, ख़ासि करे असांखे फिजिशियन कार्डियोलॉजिस्ट खे मेणो ॾींदा आहिनि त भई तव्हांजो त 3-4 दवाऊं आहिनि न, तो इन जे हिसाब सां असांजी दवाऊं वधि में वधि कार्डियोलॉजी 3 हूंदियूं या 4 जेके सुबुह मंझंदि राति खाइणियूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे न। सुबुह राति खे रीशेड्यूल करे छॾनि, मंझंदि वारो राति जो वठनि या ॾींहं जो वठनि, इट्स वेरी सिंपल। मतिलबु थोरो इनखे शेड्यूल चेंज करे छॾनि, डॉक्टर सां कंसल्ट करे। डॉक्टर सलीम, जिस तरह से डॉक्टर गुल हसन ने कहा कि जो कार्डियक पेशेंट्स हैं जिनकी चाहे बाईपास सर्जरी हुई हो वो भी रोज़ा रख सकते हैं और उसमें थोड़ी सी चेंजेस ला के वो कर सकते हैं, तो आप क्या समझते हैं कि जो लोग हमारे पास डायबिटीज़ या शुगर के मर्ज़ में मुब्तला हैं वो भी इसी तरह से रोज़े रख सकते हैं, और अगर रख सकते हैं तो क्या उनको करना चाहिए? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। डॉक्टर साहब बहुत शुक्रिया। जैसे यहाँ पर डिस्कशन इन्होंने जैसे पॉइंट आउट किए, टू बी वेरी ऑनेस्ट ऐसी ही कुछ चीज़ें हैं। यही जो कन्फ्यूजन हमेशा से रही है कि रोज़ा रखा जाए या रोज़ा ना रखा जाए, तो डायबिटीज़ एंड रमज़ान के हिसाब से गाइडलाइंस आई थी, दुनिया भर में जो गाइडलाइंस बनी गई थी वो भी इसी सवालात की बुनियाद पे रखी गई कि किस शख्स को रोज़ा रखना चाहिए, यानी कि वो हर मुसलमान बालिग मर्द और औरत जिस पर रोज़ा फ़र्ज़ है उसकी वो कौन सी कंडीशन है जिसमें उसको रोज़ा ना रखने की इजाज़त है। तो डायबिटीज़ एंड रमज़ान की जब ये गाइडलाइंस बनी थी तो इसमें दुनिया भर के उलमाए कराम
اور ڈاکٹر حضرات نے مل کے یہ گائیڈ لائنز بنائی تھی، اور اس کو دیکھتے ہوئے انہوں نے کچھ مختلف کوئی 18 کے قریب پوائنٹس رکھے تھے، اور اس پوائنٹس کی بنیاد پہ یہ فیصلہ کیا گیا کہ اگر کوئی شخص ہائی رسک پر ہے تو اس کو روزہ نہ رکھا جائے، جس سے علماء کرام نے بھی اتفاق کیا تھا۔ کچھ ایسے لوگ جن کا رسک درمیانہ تھا، ماڈریٹ رسک پہ تھے، ان کو پھر کچھ کو اجازت دی گئی تھی، اور کچھ کو یہ مشورہ دیا گیا کہ اگر آپ کی شوگر کنٹرول رہتی ہے اور طبیعت خراب نہ ہو تو آپ روزہ رکھیں۔ کچھ ایسے لوگ تھے جو لو رسک پہ تھے، ان کو کہا گیا روزہ رکھا جائے۔ تو سب سے پہلے تو ہم اپنے جو شوگر کے مریض ان کو ہمیشہ یہ مشورہ دیتے ہیں کہ جب بھی رمضان آئے تو رمضان آنے سے 4 ہفتے پہلے یا 6 ہفتے پہلے اپنے معالج کے ساتھ ڈاکٹر سے مشورہ کریں۔ جیسے کہ آج کا ہم یہ پروگرام آپ کے توسط سے کر رہے ہیں، اس کا بھی مقصد یہ ہے کہ ہم اپنے وہ تمام مریض جو کہ روزہ رکھنے کا ارادہ رکھتے ہیں ان کو رمضان آنے سے پہلے ایک ایسا مشورہ دیا جائے کہ اللہ کرے ان کا رمضان کا تجربہ اتنا اچھا رہے کہ وہ آنے والے رمضان کی بھی تیاری اسی جوش و خروش سے کر سکیں۔ اگر خدا نہ خواستہ اگر ہم ان کو ہدایات نہیں دیتے تو رمضان میں ان کی شوگر ڈاؤن ہو جاتی ہے، لو ہو جاتی ہے، اور جس کی وجہ سے وہ پھر اگلی دفعہ اس خوف سے روزہ نہیں رکھتے کہ شاید مجھے پھر دوبارہ روزے کی حالت میں شوگر بڑھ سکتی ہے، ڈاؤن ہو سکتی ہے۔ اب اس کے بعد سوال ہے کہ کیا ہمارے مریضوں کو دوائیوں کی ترتیب، جیسے ڈاکٹر صاحب نے ساری چیزیں بتائیں کہ جو افطاری کے وقت گولی کھائی جاتی ہے تو وہ سحری پہ، اور سحری والی گولی افطاری پہ رکھی جاتی ہے، اور دوپہر والی گولی بھی افطاری پہ رکھی جاتی ہے۔ تو جب بھی اپنے مریض کی دوائیوں کو ہم سیٹ کرتے ہیں، اس کو بتاتے ہیں کہ کون سی صبح کون سی رات، تو سب سے پہلے اس کے شوگر کے کنٹرول کو دیکھا جاتا ہے۔ جب یہ پوائنٹس اس میں اگر موٹے موٹے پوائنٹس بتاؤں تو یہ دیکھنا ضروری ہے کہ شوگر کتنے سالوں سے ہے، شوگر کی دوائیاں کون سی استعمال کریں، کیا وہ گولیاں کھاتے ہیں، تو گولیاں کس قسم کی گولیاں کھاتے ہیں، یعنی کہ وہ شوگر ڈاؤن کرنے والی ہے، شوگر کو وزن کم کرنے والی ہے۔ اس کے ساتھ ساتھ دیکھنا پڑتا ہے کہ کوئی گردے کی بیماری تو نہیں ہے، کوئی دل کی بیماری تو نہیں ہے۔ اس کے ساتھ ساتھ ان کی شوگر اکثر و بیشتر ڈاؤن تو نہیں ہو جاتی، ہائپوگلائسیمیا یا ہائپر گلائسیمیا کے ایونٹس تو نہیں ہوتے۔ اسی کے ساتھ ساتھ ان کی جو دوسرے کوگنیٹو فنکشن، یعنی کہ ان کے سوچنے سمجھنے کی صلاحیت، بہت اولڈ ایج ہے تو دیکھنا پڑتا ہے، پریگننٹ فیمیلز تو نہیں ہے۔ اس کے ساتھ ساتھ شوگر کی کون سی قسم ہے، ٹائپ 1 ہے، ٹائپ 2 ڈائبٹیز، یہ کوئی 18-20 کے قریب پوائنٹس ہیں جس کے بعد ہم فیصلہ کرتے ہیں، اور مریض کی دوائیاں دیکھنے کے بعد فیصلہ کرتے ہیں کہ اس کو کون سی دوائی لینی چاہیے، کون سی دوائی نہیں لینی چاہیے۔ تو یہ ایک بہت ڈیٹیل چیز ہوتی ہے، ہر مریض کے حساب سے فیصلہ کیا جاتا ہے۔ انسولین لگانے والے کو الگ مشورہ دیا جاتا ہے، یعنی کہ اگر وہ انسولین صبح کے وقت عام دنوں میں 20 پوائنٹ لگاتے ہیں تو رمضان میں سحری میں اس کے ہم 20% یا 30% ڈوز کم کر دیتے ہیں، اور افطاری میں جو ہے ڈوز ہم عموماً بڑھا دیتے ہیں، کیونکہ ہماری افطاری زیادہ تر ہیوی ہوتی ہے، تو ڈوزز ایڈجسٹ کی جاتی ہے رمضان سے پہلے، اور اس سے بھی اچھا میرا خیال ہے جس طرح سے آپ یہ بتا رہے ہیں تو نہ صرف دواؤں کو ایڈجسٹ کیا جا سکتا ہے بلکہ ان کی ڈائٹ کو بھی ایڈجسٹ کیا جاتا ہوگا کہ وہ رمضان میں کس طرح کی ڈائٹ استعمال کریں اور کس طرح سے کریں۔ مجھے ایک چھوٹی سی بریک کے لیے کہا جا رہا ہے، ایک چھوٹی سی بریک لوں گا، بریک کے بعد جب واپس آؤں گا تو اپنی گفتگو کو مزید آگے بڑھائیں گے۔ ویئرس پروگرام ننڈی سائی خبر جلدی تھا موٹو اسا سگڈ رہ جو۔ ویلکم بیک ویورز، پروگرام میں ننڈی سائے کھان پوء हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं अॼु असां गुफ़्तगू कयूं पिया डॉक्टर गुल हसन ब्रोही साहब कंसल्टेंट कार्डियोलॉजिस्ट ऐं डॉक्टर सलीम ख़ान पाण कंसल्टेंट डायबिटोलॉजिस्ट आहिनि। ऐं अॼोकी गुफ़्तगू आहे हिन प्रोग्राम में रमज़ान जे हवाले सां त बीमारियुनि में, मुख़्तलिफ़ बीमारियुनि में, ख़ासि तौर ते दिलि जी बीमारियुनि में या हाइपरटेंशन या ब्लड प्रेशर जी बीमारियुनि ऐं डायबिटीज़ में कहिड़े क़िस्म जी ज़रूरत पए थी रोज़ा रखण सां। डॉक्टर सलीम, ये भी बताइएगा कि जिस तरह से डॉक्टर साहब ने कहा कि, और ये मेरा ख्याल है रिसर्च ने प्रूव भी किया है कि अल्लाह ताला ने जो रमज़ान का महीना हम पर फ़र्ज़ किया है जिसमें हमने रोज़े रखने हैं, तो ये महीना न सिर्फ़ हमें उनकी नेमतें और उनकी सआदतें हासिल करने का है बल्कि हम अपनी सेहत को भी मेरा ख्याल है बेहतर कर सकते हैं अगर हम इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू से हम उस रोज़े को रखें। तो ये भी बताइएगा कि क्या इस रोज़े रखने से हमारी जो डायबिटीज़ है उसमें कोई फ़र्क पड़ता है? जी बिल्कुल डॉक्टर साहब, देखिए हमने आजकल जो सुना है कि परहेज़ वज़न कम करने के लिए इंटरमिटेंट फास्टिंग की जाती है, जिसमें 12 घंटे 16 घंटे तक की जो है फास्टिंग करके वज़न कम करना और शुगर को कंट्रोल किया जा सकता है। तो अल्लाह ने अपने जो हमारी आवाम है, जो हम लोग हैं जो इस दुनिया में बसते हैं, उनको भी इसी इंटरमिटेंट फास्टिंग रमज़ान में जिस तरीके से हमें हिदायत दी गई हैं कि किस तरीके से आपने खाने पीने को बंद करना है सहरी से लेकर अफ्तारी तक,
اس دوران بھی آپ کی صحت کے مختلف پروسیسز کے تھرو آپ کی ڈائبٹیز کا کنٹرول، آپ کے بلڈ پریشر کا کنٹرول اور شاید کولیسٹرول کا کنٹرول بھی اس کے ساتھ بہتر رہتا ہے۔ پھر بات آ جاتی ہے کہ کھانے پینے میں ہم جو ہے کس چیز کا خیال رکھتے ہیں یا کس چیز کا خیال نہیں کرتے ہیں۔ تو دیکھا یہ گیا ہے کہ جو ہم رمضان کے دنوں میں جس طریقے سے کھانے پینے کا اہتمام کرتے ہیں، اکثر ڈائبٹیز کے مریض پوچھتے ہیں کہ ڈاکٹر صاحب کیا ہم پکوڑے یا سموسے کھانے کی اجازت ہے یا نہیں ہے۔ تو دیکھیں جس طریقے سے آپ پورا دن ایک قسم کی فاسٹنگ میں رہتے ہیں، روزے کی حالت میں رہتے ہیں، اور افطاری میں جب آپ باقی لوگوں کو بھی دیکھتے ہیں کہ وہ اپنی افطاری میں بہت ہی زیادہ اہتمام کے ساتھ پکوڑے سموسوں کا اہتمام کرتے ہیں، تو ہمارے جو ڈائبٹیز کے مریض ہوتے ہیں ہم بھی ان کو مشورہ دیتے ہیں کہ اگر آپ کا ڈائبٹیز کا کنٹرول کافی بہتر ہے تو آپ ایک کوئی چھوٹا سا اس ٹائپ کا جو فوڈ ہے کہ وہ پکوڑے ہیں تو وہ آپ لے سکتے ہیں اگر آپ کا شوگر کا کنٹرول بہتر ہے، لیکن اس میں بھی ہمیں رسک دیکھنا پڑتا ہے کہ کیا ان کی جو میڈیسنز لے رہے ہیں کیا ان سے وہ کنٹرول کیا جا سکتا ہے نہیں کیا جا سکتا ہے۔ اور جس طریقے سے آپ نے بات کی ہے کہ کیا رمضان میں شوگر کے اوپر اثر پڑتا ہے، اسی طریقے سے روزے کی حالت میں کہا جاتا ہے کہ جو تراویح ہے ایک مکمل ورزش ہے، یعنی کہ جو اب آپ افطاری کے بعد عشاء کی نماز کے بعد تراویح کی اگر 20 رکعتیں مکمل پڑھتے ہیں تو یہ آپ کی مکمل طور پہ ایک ایکسرسائز ہے۔ تو میں سمجھتا ہوں کہ یہ رمضان کا مہینہ جیسے ڈاکٹر صاحب نے بھی کہا ہے ایک بہت بڑی نعمت ہے، چاہے وہ کھانے پینے کے لحاظ سے ہے، چاہے وہ ہماری فزیکل ایکٹیویٹیز کے لحاظ سے تراویح کی صورت میں ہے، تو یہ میڈیکل بھی اس چیز کو پروو کرتی ہے کہ ایک انٹرمیٹنٹ فاسٹنگ اور رمضان تقریباً ایک ہی چیز ہے جس سے ہماری صحت کے مختلف پروسیس کے ذریعے شوگر، بلڈ پریشر، کولیسٹرول اور ہارٹ کی بیماریوں سے بچاؤ میں مدد دیتی ہیں۔ زندہ باد۔ اچھا ڈاکٹر گلشن، ہاں وری اصل جن دل کی بیمارن کے حوالے سے گفتگو کروں تھا تو اصل ڈسوں تھا تو یہ جو رمضان جو مہینو اچے تو ایکسپیرینسز میں جو شیوں آئیں وہ یہ آئیں تو اساں بجائے جو ایکسرسائزز یا ورزشوں ان کے چھڈے مسلسل چھکن تو رمضان جو مہینو ہے تو ان کرے روزو رکھی اصا گھر میں ہی ویٹھا آئیں، کہیں قسم کی ایکسرسائز کا جم وغیرہ کرنے کی اصا کے ضرورت محسوس نتھی تھے، تو چھا ان حوالے سے تہاں کوئی مشورو ڈینا چاہیندو تو رمضان کے روزے کے دوران یا روزے کا جیکا ہی اصل سیڈنٹری لائف ہے ان میں اصا کہڑی تبدیلی آنے سکوں پیا؟ ॾिसो डॉक्टर साहब जेका बहितरीनु ॻाल्हि कई न त रमज़ान शरीफ़ माना इन जो एतिरो रहमतूं आहिनि बरकतूं आहिनि जो माण्हू तसवर बि नथो करे सघे। ठीकु, ॿियो जेको आहे पाण अजीब असांजी जेको आहे न नफ़्सियात आहे। सिंपल ॻाल्हि आहे, तव्हां अंदाज़ो हणो रमज़ान शरीफ़ में ग़रीब आहे अमीर आहे केर बि आहे ईअं माना टेबल भरिजी वेंदा आहिनि ऐं माण्हू शायदि ईअं ई खाईंदो आहे शायदि आख़िरी ही टाइम आहे इहे खाई उथी वञूं। ऐं एतबार करियो एतिरो माण्हू खाइनि था, 11 महीना अलॻि कैलकुलेट कयो, हीउ महीनो हिकिड़ो कैलकुलेट कयो। ॾिसो जेको रोज़े जो जेको मफ़हूम आहे न उहो इहो आहे त घटि खाओ। ठीकु आहे न, ताकी तव्हांखे अहसासु थिए उन जे वारो माण्हू जो छा फीलिंग्स हूंदा, बुखे माण्हू जो छा फीलिंग्स हूंदा। हिकिड़े खजूर सां अगरि तव्हां रोज़ो खोले ऐं उन वक़्तु तव्हां हिकिड़ी मानी या भाॼी जेका बि तव्हां खाई उन खां पोइ जेको आहे न तव्हां तक़रीबन इफ़्तारी खां पोइ ऐं इशा जी निमाज़ में तक़रीबन 1.5 कलाक जो वक़्फ़ो हूंदो आहे। ठीकु आहे न, इहो बि लेम एक्सक्यूज़ आहे त भई असां आधा मानी खाऊं पोइ दिलि नथी चवे एक्सरसाइज़ ते, तव्हां एक्सरसाइज़ करे थो। डॉक्टर साहब बहितरीनु ॻाल्हि कई, तरावी बहितरीनु एक्सरसाइज़ आहे, पर उन खां अॻु में बि पाण खे 1.5 कलाक जो टाइम आहे न। तव्हां सारी इफ़्तारी कयो, 1.5 कलाक ठीकु आहे न, इफ़्तारी करियो, इफ़्तारी खां पोइ तव्हां उन वक़्तु मानी खाओ। तव्हांखे ॾिसो न असां इफ़्तारी छा कंदा आहियूं, समोसा पकोड़ा छोला ऐं फ्रूट माना मिक्स अलाए केतिरो खाई पोइ वरी 12 बजे जेको आहे न पाण कंदा आहियूं डिनर। त इहो बिल्कुलु ग़लति कंसेप्ट आहे। जीअं तव्हां इफ़्तारी कयो ऐं उन वक़्तु तव्हां मानी खाओ, मानी खां पोइ तव्हां मग़रिब जी निमाज़ पढ़ो, अधु कलाक भली तव्हां रेस्ट कयो, उन खां पोइ कलाक जो हिकिड़ो वक़्फ़ो आहे, अधु कलाक तव्हां आराम सां वॉक करे सघो था, देन अगेन तव्हां जेको आहे तरावीन खे जॉइन कयो त बहितरीनु तव्हांजी एक्सरसाइज़ थी वञे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा आहे त ॾिसो असांजो जेको तव्हां हिकिड़ी हिस्ट्री वठी वठो, तारीख़ वठो, जॾहिं खां खंडु अची वई आहे, फास्ट फूड अची वियो आहे, बेकरीज़ अची वियूं आहिनि, फ्रिज अची वियूं आहिनि, तव्हां ॾिसो डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई त तव्हां 12 कलाक पेट खे ख़ाली रखो था ऐं इमीडिएटली उन वक़्तु तव्हां थधो पाणी ऐं शरबत वारो पीओ था, तव्हां छा था सम्झो अंदरि तव्हांजो छा हाल हूंदो मादे जो। तो कम से कम माण्हू हिकिड़ो सेंसिबल ॻाल्हि करे त भई तव्हां 12 कलाक या जेको बि आहे 14 कलाक तव्हां फास्टिंग ते आहियो, तॾहिं बि तव्हां रोज़ो खोलियो, कम से कम नॉर्मल पाणी सां पियो त ताकी तव्हांजो अंदरि जेको मादे जो झीली आहे उहो तव्हांजो डिस्टर्ब न थिए। त हिकिड़ो कंसेप्ट इहो आहे। ॿियो कोल्ड ड्रिंक्स ऐं मिठाइयूं एतिरो असां खाईंदा आहियूं त पोइ हालति इहा हूंदी आहे
त जॾहिं माना महीनो पूरो थींदो आहे, ईद गुज़रंदी आहे, ईद खां पोइ डायबिटोलॉजिस्ट वटि कार्डियोलॉजिस्ट जेको आहिनि पना खणी अची मिली चवंदा आहिनि डॉक्टर साहिबु तव्हां त दवा ॾिनी असांखे त फ़ाइदो कोई थियो ई कोन। त उनखां पुछिबो बाबा रमज़ान शरीफ़ में तो रोज़ा रखिया, के रोज़ा रखंदा ई न आहिनि, पर चवंदा साईं इफ़्तारी जाम कंदा आहियूं। इफ़्तारी साईं कीअं न छॾियूं, मुस्लमान आहियूं, इफ़्तारी ज़रूरु कबी आहे, पर रोज़ो रखी न, रोज़ो न रखंदासीं। त चवण जो मक़सदु इहो आहे त हिन बरक़त महीने खे मज़ाक़ करे न वठो। सही, हिन में बरक़तूं बि आहिनि, तव्हांजी सिहत बि हिन में आहे। सही, एक्सरसाइज करे सघो था, पंहिंजी रूटीन खे एडॉप्ट करे सघो था, पंहिंजे ऑफिसिस खे जॉइन करे सघो था, पाण वॉक करे सघो था, तव्हां नमाज़ पढ़ी सघो था, तरावी पढ़ी सघो था, रोज़ा रखी सघो था, सभु कुझु करे सघो था, पर शर्त तव्हांजी नियत हुजे। डॉक्टर गुल हसन, क्लिनिकली तव्हां जो जेको एक्सपीरियंस रहियो आहे या जेका रिसर्च आहे उन हवाले सां इहो आउं पुछणु चाहींदुसि त रोज़ो, छाकाणि त फास्टिंग कोई 14 खां 15 कलाक जी फास्टिंग आहे, इन फास्टिंग में इंसानी सिहत ते ख़ासि तौर ते दिलि जी जेका हरकत आहे या ब्लड प्रेशर आहे उन ते उन जा असरात कहिड़ा आहिनि? ॾिसो साईं, जनरली तव्हां कंसेप्ट वठो, अगरि तव्हां मेडिसिन पंहिंजी खाओ था न, मेडिसिन तव्हांजी रेगुलर आहे, तव्हांखे को तकलीफ़ कोन्हे। ही अंदरि जेको असांजो सिस्टम आहे न, तव्हां अगरि इनपुट तव्हांजो कुझु बि कोन्हे त बॉडी खे एनर्जी त खपे न। डेफिनेटली। त तव्हांजी बॉडी में एतिरी फैट आहे, एतिरो एक्स्ट्रा रॉ मटीरियल एतिरो पियल आहे, उहा बर्न थी वेंदो, ऐं अञा उन जी ज़रूरत पई त लिवर उनखे तव्हांखे उहा प्रोवाइड करे ॾींदी। त इन करे तव्हांखे इन शइ जी ज़रूरत ई कोन्हे। तव्हां हिकिड़ो माण्हू जो कंसेप्ट आहे, मूंखे रोज़ो आहे तंहिं करे घर में सुतो पियो आहे, कारोबार न आहे करिणो, घर में सुतो पियो आहे, इहो ग़लति कंसेप्ट आहे। ठीकु, दीनी कम पंहिंजी जाइ ते आहिनि, पर दुनियावी कम बि त ज़िम्मेवारियूं आहिनि। डेफिनेटली। अलाह साईं सिर्फ़ु रोज़े जो न पुछंदो, इहो बि पुछंदो त तूं रोज़े में पंहिंजे बचड़नि लाइ छा कमु आहे, तुंहिंजा बच्चा बुख पिया मरनि ऐं तूं रोज़नि में लॻो पियो। त चवण जो मक़सदु आहे त तव्हां बिल्कुलु माना ॾिसो न, अंदरि जी वॾी ताक़त आहे, रमज़ान शरीफ़ जी वॾी बरक़त आहे। अगरि तव्हां मेडिसिन पंहिंजा रेगुलर खाओ था ऐं तव्हां रूटीन पंहिंजो कयो था, ज़हनी तव्हांजी पुख़्तगी आहे, इंसान को कुछ भी कौन तो थी सके। ठीक। डॉक्टर सलीम, अब हम जब रमज़ान के रोज़े की बात करते हैं तो जिस तरह से मैंने डॉक्टर गुल हसन से पूछा कि आप 14 से 15 घंटे तक आप फास्टिंग में होते हैं और फिर इस फास्टिंग का असर या इस फास्टिंग की वजह से डायबिटीज़ पे जो असरात पड़ते हैं वो क्या पॉजिटिव हैं या इसके नेगेटिव असरात होते हैं कि शुगर डाउन हो जाती है या फिर एकदम से बढ़ जाती है? इस हवाले से मुझे बताइएगा कि फास्टिंग, इतने अरसे तक फास्टिंग रहने के बाद आप क्या समझते हैं कि इसके असरात बेहतर हैं या इसमें आप जो दवाएं आप देते हैं उन दवाओं में वो चाहे ओरल हो या इंजेक्टेबल हो तो उसमें थोड़ा सा आपको चेंजेस करने की ज़रूरत है? लेकिन इस सवाल का जवाब मिलूंगा एक छोटी सी ब्रेक के बाद। व्यूअर्स, प्रोग्राम में साई जो वक्त हुआ है, साई का पोइ जल्दी था मोटो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढी साई खां ॿियो दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां अॼु जे प्रोग्राम में गुफ्तगू करे रहिया आहियूं डायबिटीज़, कार्डियक प्रॉब्लम्स ऐं रमज़ान। डॉक्टर सलीम, जिस तरह से ब्रेक से पहले मैंने आपसे सवाल किया था कि ये जो फास्टिंग है 14 से 15 घंटे की जो मुसलसल हम रोज़े की सूरत में अख्तियार करते हैं, उसके असरात डायबिटीज़ पर क्या हैं? बिल्कुल, देखिए जब फास्टिंग यानी कि 12 घंटे इंसान खाए पिए बगैर रहता है तो उसमें शुगर लो होने के चांसेस होते हैं। अगर वो कोई शुगर की दवाइयाँ इस्तेमाल करा और उसने अपने डॉक्टर को दिखाया नहीं और वो हाई डोज सुबह के वक्त खा जाते हैं या इंसुलिन ज़्यादा लगा लेते तो उसमें शुगर डाउन हो सकती है। यानी कि इससे उनका, हमने शुरू में बात की कि उनका एक्सपीरियंस बुरा हो सकता है। इसीलिए हम मशवरा देते हैं कि रमज़ान आने से पहले अपने डॉक्टर से मशवरा करें। अगर इन्हीं दवाइयों को वो रमज़ान से पहले अपने डॉक्टर की हिदायत के मुताबिक डोज़ को सही, यानी कि हाई पावर को अफ्तारी पे और लो पावर को सहरी में अगर कर देंगे तो उम्मीद ये है कि उसके बॉडी पे बहुत अच्छे असरात आना शुरू हो जाते हैं। यानी कि शुगर मेंटेन रहती है। जो रमज़ान के फ़ायदे हैं, यानी कि अगर इंसान कोई पूरा दिन कुछ खाएगा पिएगा नहीं तो उससे अगर उसकी शुगर बढ़नी हो वो कंट्रोल में रहती है। अगर उसकी रमज़ान से पहले शुगर पहले ही से, यानी कि उसका 3 महीने का शुगर का एवरेज 6 पर था और वो कोई एक ही टैबलेट लेता था, तो शायद हो सकता है उसकी वो टैबलेट आधी हो जाए या हो सकता है उस डॉक्टर के मशवरे के मुताबिक वो बंद भी करने की ज़रूरत पेश आ सकती है। इसके साथ साथ सबसे ज़रूरी चीज़ है कि रमज़ान में शुगर कब चेक करनी चाहिए। ख़ास तौर पे ये सवाल किया जाता है कि क्या रोज़ा
ٹوٹ جاتا ہے شوگر چیک کرنے سے، تو ایسا بالکل بھی نہیں. علماء کرام اور ڈاکٹرز کہتے ہیں کہ روزے کی حالت میں شوگر چیک کی جا سکتی ہے. اگر کوئی شوگر کا مریض دوائی کھاتا ہے اور اس کے لگتا ہے کہ میری شوگر ڈاؤن ہو گئی ہے، گھبراہٹ، دل کی دھڑکن یا پسینہ آ رہا ہے، تو اس کو چاہیے اپنی شوگر فوراً سے چیک کریں. اور اگر شوگر 70 سے کم آ رہی ہے تو بہتر ہے کہ شوگر کے مریض شوگر لو ہونے سے اپنے آپ کو بچائیں، اور اگر افطاری میں ابھی کافی گھنٹے ہیں تو کچھ نہ کچھ کھا لیا جائے، اور اسی کے حساب سے پھر اپنے عالم سے یا جو بھی اپنے مولوی صاحب سے مشورہ کر کے اس کا جو بھی طریقہ کار اس کو پورا کیا جائے. اسی طریقے سے اگر شوگر 300 سے زیادہ ہے اور اگر کسی کی طبیعت خراب ہو رہی ہے کہ اس کو ایمرجنسی میں جانے کی ضرورت پڑ رہی ہے ہائی شوگر کی وجہ سے، تو اس صورت میں بھی کہا جاتا ہے علماء کرام کی طرف سے اور ڈاکٹرز حضرات کی طرف سے، جو ڈائبٹیز اینڈ رمضان گائیڈ لائن سے کہتے ہیں کہ روزے کو توڑ دینا چاہیے، اپنے علماء سے مشورہ کر لیا جائے فوراً سے. تو یہ ایسی چیزیں ہوتی ہیں کہ جس میں ہم اپنے مریضوں کو مشورہ دیتے ہیں رمضان. اسی کے ساتھ ساتھ یہ پوچھا جاتا ہے رمضان میں شوگر کب کب چیک کرنی چاہیے. ویسے تو کہا جاتا ہے کہ 7 دفعہ بھی چیک کر سکتے ہیں، یعنی کہ سحری سے پہلے، سحری کے 2 گھنٹے کے بعد، دوپہر کو 12 بجے، دن کو 3 بجے، افطاری سے پہلے اور افطاری کے 2 گھنٹے کے بعد مختلف. لیکن اگر آپ کا شوگر کا کنٹرول ہے، مطلب ایک دن میں ہم 7 دفعہ اپنی شوگر کو مانیٹر کر سکتے ہیں. اگر آپ انسولین لے رہے ہیں دن میں 2 دفعہ یا 3 دفعہ انسولین لگ رہی ہے، بہت ہیوی ڈوزز کی دوائیاں لے رہے ہیں. لیکن اگر آپ بہت ہی کم ڈوز کی 1 ٹیبلٹ لیتے ہیں یا 2 ٹیبلٹ لیتے ہیں، شوگر آپ کی کنٹرول ہے، آپ پورے دن میں 1 دفعہ بھی چیک کر سکتے ہیں. ڈیپینڈ کرتا ہے کبھی سحری یا کبھی افطاری سے حساب سے چیک کیا جا سکتا ہے. تو یہ وہ صورتحال ہوتی ہے کہ جس میں آپ کے جو مریض ہیں رمضان سے پہلے اگر اپنی ڈوزز کو سیٹ کر لیتے ہیں تو ان کو یہ شوگر لو ہونے کے یا شوگر ہائی ہونے کے تجربے سے نہیں گزرنا پڑتا. اور جو رمضان کے فائدے ہیں، یعنی کہ روزے کی حالت میں جو صحت کو ہمیں ایک بینیفٹس ملتے ہیں روزے کی حالت میں، وہ پھر اس سے فائدہ بھی اٹھا سکتے ہیں. یعنی شوگر کا کنٹرول بہتر رہ سکتا ہے. شوگر اسی وقت بڑھتی ہے اگر ہم ضرورت سے زیادہ کھانا کھائیں، اگر ہم کچھ بد پرہیزی کریں، اگر ہم کولڈ ڈرنکس کا استعمال کریں. تو رمضان ایک ایسا وقت ہوتا ہے کہ جس میں ہم ان چیزوں پہ صبر کرنے کا، نہ کہ صرف کھانے پینے پہ بلکہ اس کے ساتھ ساتھ اپنے اعمال کو بھی بہتر کرنے کا وقت ہوتا ہے. تو اس کے ساتھ ساتھ میں سمجھتا ہوں اگر واک کے علاوہ وہ تراویح پڑھتے تو یہ وہ بینیفٹ ہے رمضان کے جو کہ ہمارے مریض حاصل کر سکتے ہیں. میں اس حوالے سے قرآن کی آیت کا ترجمہ کوٹ کرنے جا رہا ہوں کہ اللہ نے اپنے قرآن میں فرمایا ہے کہ اے ایمان والو، آپ پر روزے فرض کیے گئے ہیں جس طرح سے پہلی قوموں پر فرض کیے گئے تھے، تاکہ آپ پرہیزگار اور متقی رہیں. تو میرا یہ ایمان ہے، بلکہ سب مسلمانوں کا یہ ایمان ہونا چاہیے کہ روزہ نہ صرف ہمیں تقوی اور پرہیزگاری کی طرف لے جاتا ہے، جس طرح سے ہمیں روحانی فائدہ ہے، اسی طرح سے ظاہر ہے کہ ہمیں اگر ہمارا ایمان پکا ہے اللہ پر تو جسمانی طور پر بھی روزہ ہمارے لیے فائدے کا باعث ہی ہوگا. تبھی تو اللہ تعالیٰ نے ہم پر یہ فرض کیا ہے. تو اس حوالے سے ڈاکٹر گلشن तव्हां इहो मूंखे ॿुधायो त जिस्मानी फ़ाइदनि जे हवाले सां असांखे रोज़ो केतिरा फ़ाइदा ॾिए थो. ॾिसो, हिकु त तव्हां ॻाल्हि कई बहितरीनु त रूहानी ठीकु आहे, अलाह जो हुकुम बि आहे, रूहानियत बि आहे, उन में फीलिंग्स आहिनि, एहसासात आहिनि. त बुखियो कीअं वक़्तु कढंदो आहे, पाण 12 महीना सभु शइ हूंदी नथा खाई सघूं, उञो कीअं वक़्तु कढी सघे थो. ठीकु आहे न. हिकिड़ो फीलिंग्स आहिनि उहे पंहिंजी जाइ ते आहिनि. पर हिकिड़ी तव्हांखे तहक़ीक़ ॿुधायां त कैंसर जे बारे में रिसर्च थियल आहे. हू चवनि था तव्हां डाइट न वठो, शुगर न वठो, उहो जेको कैंसर जा जीवड़ा आहिनि उहो ख़ुदि उनखे पाण खाईंदा. मीन्स अंदरि असांजी बॉडी में जेके कैटालिसिस चवंदा आहियूं, ठीकु आहे, त अहिड़ा असां वटि हार्मोन्स आहिनि, ठीकु आहे, असांजी इम्यूनिटी खे वधाइनि था. जेका वेस्ट प्रोडक्ट आहे उनखे यूटिलाइज़ करे खाई तव्हांजी बॉडी खे जेको आहे न साफ़ु कनि था. तो हीउ बहितरीनु महीनो आहे रमज़ान शरीफ़ जो. तव्हांजे 11 महीननि जो जेको आहे न गंद किचिरो जेको तव्हां खाधो आहे उहो साफ़ु करण जो बहितरीनु महीनो आहे. ऐं रोज़े रखण सां तव्हांखे बिल्कुलु सिहतमंद जेका आहिनि ज़िंदगी मिलंदी. अगरि इन सेंस में रोज़े जो जेको मफ़हूम आहे, तव्हांखे घटि खाओ, घटि सुम्हो ऐं एक्टिव रहो ऐं पंहिंजी दुनियादारी जेका कमकार आहिनि उहे करियो. उनमें कोई एक्सक्यूज़ नहीं. डॉक्टर सलीम, आप शेयर कीजिएगा अपना एक्सपीरियंस के इस हवाले से डायबिटीज़ के पेशेंट्स को रोज़ा रखने में आप क्या समझते हैं कि जिस्मानी तौर पे कितना फ़ायदा हो सकता है, एक चीज़. और दूसरा ये कि क्या कहीं कोई ऐसी चीज़ है कि जो इस बीमारी में रोज़ा एग्जेम्प्ट किया जाए? देखिए, अगर मैं कहूँ कि शायद हम ये बोलें कि शुगर के मरीज़ या दिल के मरीज़ों के बारे में फ़ायदे नहीं,
یہ جو رمضان ہے یہ ہر شخص کے لیے ایک فائدہ مند مہینہ ہوتا ہے، جس میں روزے کی حالت میں آپ کو بیماریوں سے اپنے آپ کو بچانے کا ایک اچھا موقع۔ یہ جو پکوڑے سموسے یا اس ٹائپ کی چیزیں، یہ صرف شوگر کے مریض یا دل کے مریضوں کے لیے نہیں، ہم سب کو، چاہے وہ شوگر کا مریض ہے یا نہیں، ہم سب کو اس سے خیال کرنے کی ضرورت ہے۔ جیسے سنت میں ہے کہ کھانا پیٹ بھر کے نہ کھایا جائے، تو آج بھی یہ کہا جاتا ہے کہ کم کھانے سے آپ کی باڈی کا میٹابولزم کو بھی کچھ وقت مل جاتا ہے کہ وہ اس کو ڈائجسٹ کر سکے۔ اسی طریقے سے اگر ہم بات کریں کہ کیا ہم اپنے مریضوں کو منع کریں، کن لوگوں کو روزہ رکھنے کی اجازت نہیں ہے، تو اس میں ہم جیسے شروع میں بات کی کہ وہ لوگ جن کا اسکور 6 سے زیادہ آ جائے، اب وہ کون سے لوگ ہوتے ہیں؟ مثال کے طور پر اگر کوئی حاملہ خاتون ہے، اگر اس کو پریگننسی میں شوگر ہو جاتی ہے تو اس کا رسک ہائی ہے کہ اس کی شوگر ڈیورنگ پریگننسی لو ہو جاتی ہے اگر وہ انسولین بھی لگاتی ہے اور ٹائپ 1 ڈائبٹیز ہے، تو ایسی صورت میں اگر ان کا 6 سے اسکور جاتا ہے تو ہم ان کو عموماً منع کرتے ہیں۔ لیکن اکثر ہمارے جو لوگ ہیں ان کی خواہش ہوتی ہے کہ اس موقع پہ کبھی بھی روزے کو مس نہ کریں، چھوڑے نہ۔ آج بھی ہمارے پاس مریض آتے ہیں اور ان کا بتانا فرض ہے ہمارا کہ شوگر کو چیک کیا جائے، لیکن وہ بضد ہوتے ہیں کہ ہم کسی بھی حالت میں ہمارا روزہ نہیں چھوڑنا۔ تو یہ ایک دل سے محبت ہے، ان کی ایک ایمان ہے کہ جس کی وجہ سے وہ چاہتے ہیں کہ ہم اپنا روزہ رکھیں۔ اسی طریقے سے ایسے افراد جن کی عمریں 70 سال 80 سال ہوتی ہیں، جن کو اپنی دوائیاں یاد نہیں رہتی ہیں کہ کون سی ہم نے دوائی صبح کھائی ہے، کون سی دوائی رات کو کھائی ہے، تو اس میں بھی ہمیں خطرہ ہوتا ہے کہ اگر ایسے لوگ بھی روزہ رکھتے ہیں یا ان کی شوگر کو بہت 30 سال ہو چکے ہیں اور وہ انسولین لگاتے ہیں تو ان کا اسکور 6 سے زیادہ آ رہا ہے، تو بھی اس وقت ہم علماء کرام کے مشورے سے ان کو مشورہ دیتے ہیں کہ روزہ نہ۔ لیکن یہاں ہم دیکھتے ہیں اپنی پریکٹس میں اکثر ایسے لوگ جو گاؤں دیہاتوں میں رہتے ہیں وہ چاہتے ہیں کہ نہیں ہم روزہ رکھیں، کیونکہ خواہش ہوتی ہے کہ ہم نے زندگی میں کبھی روزہ نہیں چھوڑا، بچپن سے۔ آج بھی میں سنتا آیا ہوں کلینک سے کہ انہوں نے کہا کہ ہم بچپن سے کبھی روزہ نہیں چھوڑا، تو آج کیسے روزہ چھوڑ سکتے ہیں؟ تو ایک بڑی محبت ہے ہمارے لوگوں کی اس مہینے سے، ایک عبادت ہے، ایک موقع ہے کہ جس کو ہر شخص، چاہے وہ بڑا ہے چاہے وہ چھوٹا ہے، وہ چاہتا ہے کہ اس کو بھرپور طریقے سے جو ہے منایا جائے، اور ہم بھی چاہتے ہیں کہ اس مہینے میں ہر شخص اس کو بہت اچھے طریقے سے اس کا تجربہ لے، تاکہ آنے والے رمضان میں وہ پھر اس سے بھی اچھے طریقے سے روزے رکھے۔ لیکن ضروراً اپنے معالج سے مشورہ کریں رمضان سے پہلے، 2 ہفتے پہلے، ابھی 1 ہفتہ تقریباً رہ چکا ہے، تو بہتر ہے کہ آج ہی اپنے معالج کے پاس جائیں، اپنی دوائیاں دکھائیں ان سے، جو دوائی صبح کھانی ہے وہ صبح کھائی جائے، جو رات کو کھانی ہے وہ رات کو کھائی جائے۔ مطلب دواؤں میں یہ تبدیلی ضروری ہے کہ بہت جو صبح والی ہے وہ شام میں، اور جو شام والی دوائیں تھیں، اور انسولین کون سی صبح لگانی ہے، کتنے یونٹ صبح لگانے اور کتنے یونٹ رات کو لگانے۔ اب ڈاکٹر گلشن تہاں اصل ویورز کے ان حوالے سے جن کو میسج دینا چاہو تو کارڈیک پرابلم میں یا جو سمجھو تھا تو جن کی بائی پاس تھل ہے یا اسٹینٹ پہ ہلن انہن کے روزے رکھنے میں جن کو مشورہ دینا چاہو تو کہڑے طریقے سے وہ ڈائٹ استعمال کن کیے روزو رکھن؟ ڈاکٹر صاحب جی ڈاکٹر صاحب گال کئی تو اصا گالوں کیوں تھا نا سر، یہ احتیاط تدابیر سبھی لائے ہیں، جو دل جو مریض ہے، بلڈ پریشر ہے، شوگر ہے، سبھی لائے ہیں، پر خاص کرے اساں وٹ وہ دل جا مریض جن جو من دل جو فنکشن 20-25% ہے، وہ ڈائلسس تے ہیں، یا ان کے کڈنیز اینڈ اسٹیج ہیں، GFR ان کی 30 کا گھٹ ہے، وہی مانو ایگزمپٹڈ ہیں، وہ روزہ نتھا رکھی سکن ایز اے ڈاکٹر جی رکھن تھا، اللہ انہن کی مدد ڈے تو اڑا کھوڑ مانو روزہ رکھندا بھی ہیں، بالکل ٹھیک، وہ الحمدللہ تھیندو بھی نہ ہے، لیکن بینگ کنسلٹنٹ بینگ جو ہے ایکڑو سمجھو تو جانو مانو پانچ فرض ہے تو بھائی انہن کے بدھائیوں تی تاکہ نقصان تھی سکے تو اگر رکھن تھا تو اللہ ان کی مدد کرے تو رکھی بھی نہ اڑا مانو کھوڑ ہیں جی ڈاکٹر صاحب گال کئی رکھن نہ روزہ، پر چون جو مقصد ہے وہ مریض جن جو ہے نا دل جو فنکشن 30-35 کا متھی ہے، ان کے ڈائلسس لمیٹڈ ہے، وہ ان کے اساں ڈوز کے ایڈجسٹ کرے سکوں تھا، وہ مانو جن جو EFR 60 کا متھی ہے، ٹھیک ہے نا، وہ مانو جن جو بلڈ پریشر مانا مینٹین رہے تو وہ مانو بالکل روزہ رکھی سکن تھا، پانچ روٹین لائف انجوائے کرے سکن تھا، پر شرط یہ ہے ॾिसो نا हिन महीने सां मुहबत जो मक़सदु सिर्फ़ु इबादत हुजे, हिन महीने में मुहबत खाइण पीअण जो न हुजे, बिल्कुलु ठीकु आहे, खाइण ते कंट्रोल हुजे, इफ़्तारी वक़्तु छा खाइणो आहे ऐं पोइ उन खां पोइ वॉक करिणो आहे ऐं तरावियूं बि पढ़णियूं आहिनि, इहो ज़रूरु ख़्यालु करे, वात खे जेकॾहिं कंट्रोल रखंदा, खाइण जो एहतियात कंदा, मेडिसिन रेगुलर खाईंदा ऐं पंहिंजी दीनी दुनियावी कमु कंदा त इंशाअल्लाह ज़िंदगी जीअं अॻु में बहितर गुज़री ईअं गुज़री वेंदी। थैंक यू वेरी मच डॉक्टर गुल हसन। डॉक्टर सलीम, आपका बहुत बहुत शुक्रिया, आज के इस स्पेशल प्रोग्राम में आप की आमद का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं और उम्मीद करते हैं कि जो बातें आपने बताई हैं उस पर अमल करके
ہمارے لوگ اس مہینے کو جو رمضان کا مہینہ ہے اس کو سیلیبریٹ بھی کریں گے اور اس میں جو سعادتیں جو اللہ کی رحمتیں ان کو بھی حاصل کریں گے. بہت بہت شکریہ. Thank you. अॼो के प्रोग्राम में रमज़ान जे हवाले सां ऐं दिलि जी बीमारियुनि ऐं डायबिटीज़ जे हवाले सां असां गुफ़्तगू कईसीं. गुज़ारिश हलंदे हलंदे इहा ई त ही उहो भलारो शाह महीनो आहे 11 महीननि जो जंहिंमें अल्लाह ताला इहे रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि ऐं हिन ई महीने में क़ुरान पाक खे अल्लाह ताला नाज़िल फ़रमायो. ही उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह जूं सआदतूं ऐं रहमतूं जेतिरी तादाद में थी सघनि थियूं उन्हनि खे हासिल करे सघिजे थो ऐं अल्लाह ताला फ़रमाए थो त आहे कोई जेको मूंखां तलब करे त आउं उनखे जेकी बि शइ हू चाहे थो उहा उनखे बख़्शां. सो उमेदु इहा ई आहे इंशाअल्लाह ताला असां तव्हां सभु हिन महीने जी बरकतुनि खे हासिल करण लाइ अल्लाह ताला जा जेके अहकाम आहिनि उन्हनि खे पूरे करण जी कोशिश न बल्कि उनखे पूरो कंदासीं. इहो ईमान सां ऐं दिलि सां बिल्कुलु अहद था कयूं त अल्लाह ताला जेके हिन महीने जा फ़राइज़ आहिनि उन्हनि खे असां दिलि सां निभाइण जी कोशिश कंदासीं ऐं हिननि सआदतुनि नेमतुनि ऐं रहमतुनि खे हासिल कंदासीं इंशाअल्लाह. अल्लाह भाई.